नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। वफ़ाक़ी हुकूमत करबला जे शहीदनि जे चालीहे ते फ़ौज ऐं रेंजर्स खे मुक़ररु करण जो ऐलान करे छॾियो। मोबाइल फ़ोन सर्विस बंदि रहंदी। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जे अमन सां पाकिस्तान जो अमन जुड़ियल आहे। पाकिस्तान जी सलामती ऐं तरक़ी लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। न्यूज़ीलैंड क्रिकेट टीम खे फ़ौज जी सिक्योरिटी फ़राहम कई हुई। सुप्रीम कोर्ट उर्दू खे सरकारी ॿोली तौरु लागू न करण ते वफ़ाक़ी हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। जस्टिस उमर बंदियाल रिमार्क्स न आहिनि त सुप्रीम कोर्ट 2015 में उर्दू खे सरकारी ॿोली तौरु लागू करण जो हुकुम ॾिनो हो, पर वफ़ाक़ी हुकूमत नाकाम रही। मादरी ऐं क़ौमी ॿोली खां सवाइ असां पंहिंजी सुञाणप विञाए वहंदासीं। संदसि राय में असांखे फ़ारसी ऐं अरबी ॿोलियूं बि सिखणु घुरिजनि। वफ़ाक़ी हुकूमत वज़ीर आज़म खे मिलंदड़ परॾे मां सुखड़ियुनि जा तफ़सील साम्हूं आणण खां इनकार करे छॾियो। इमरान ख़ान खे वज़ीर आज़म जी हैसियत में मिलंदड़ तोहफ़नि खे क्लासिफाइड कुझो करार ॾिनो पियो। बेबुनियाद ख़बरूं पखिड़ण सां मुख़्तलिफ़ मुल्कनि सां लाॻापा मुतासिर ऐं मुल्की वक़ार मजरूह थींदो। काबीना डिवीज़न वज़ीर आज़म जे सुखड़ियुनि जा तफ़सील ॾियण बाबति इंफॉर्मेशन कमीशन ऑफ पाकिस्तान जो हुकुम इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। अदालत पारां इंफॉर्मेशन कमीशन ऐं शहरी खे नोटिस जारी करे जवाब तलब कयो वियो। नामियारे कॉमेडियन उमर शरीफ खे इलाज लाइ परॾे मोकिलण वारे मामले ते सिंध जे सिहत खाते नाणे वारी वफ़ाक़ी वज़ारत खे ख़त लिखी छॾियो। 1,59,800 अमेरिकी डॉलर्स फॉरेन एक्सचेंज बजट जारी करण जी दरख़्वास्त कई वई। सिहत खाते जो चवणु आहे त उमर शरीफ जे घर भातियुनि जे चवण ते एयर एम्बुलेंस लाइ समूरा ख़र्च सिंध हुकूमत भरी। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन पाबंदी मरियल तंज़ीम TTP जो कमांडर सफ़ीउल्लाह मारिजी वियो। ISPR मूजिबि सफ़ीउल्लाह NGOs जे 4 औरत कारकुननि ऐं FWO जे इंजीनियर्स जे क़त्ल में मुलवस हो। मारिजी वियल दहशतगर्द देसी साख्ता बारूदी सुरंगनि जे अमलनि ऐं अगवा जे वारदातुनि में बि मुलवस हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान 24 सेप्टेम्बर ते गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जे सफ़ीर मुनीर अख़रम जो चवणु आहे त जनरल असेंबली जे मुबाहिसनि जो महवर आलमी मसइला ऐं कुझु तकरारनि जी सूरत-ए-हाल हूंदी। पाकिस्तान बालाई कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़नि बाबति दुनिया खे आगाह कंदो। परॾेही वज़ीर शाबिन कुरैशी गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां मुलाक़ात करण सां गॾु छंछर ते कश्मीर मामले ते OIC वर्किंग ग्रुप जे इजलास में बि शिरकत कंदो। This headline news is brought to you by No, Cadbury Delights.